कुदरती तौर धरती ते अहिड़ा केतिराई मेवा सब्जियूं ऐं ॿूटा आहिनि जेके इंसान जी सिहत लाइ फ़ाइदनि सां मालामाल हुजनि था। मेवनि जे फ़ाइदनि जी ॻाल्हि कजे त हर मेवे में पंहिंजो पंहिंजो ज़ाइक़ो ऐं अलॻि अलॻि फ़ाइदा हुजनि था, पर अॼु असां शरीफ़े जी ॻाल्हि कंदासीं त उन जा सिहत लाइ केतिरा फ़ाइदा हूंदा आहिनि। शरीफ़े जा सिहत लाइ तमामु घणा फ़ाइदा हूंदा आहिनि, पर नाले वांगुरु इहो एतिरो बि शरीफ़ नाहे। शरीफ़े जो ॿिज ऐं खल खाइण वारा माण्हू पार्किंसंस जी बीमारी जो शिकार बि थी सघनि था। पेट जी ख़राबी या वरी शुगर जे मर्ज़ ऐं हाज़मे जी शिकायत में उन जे इस्तेमाल खां ठुप पासो कयो वञे। तंहिं हूंदे बि उन जे नुक़साननि खां फ़ाइदा तमामु घणा आहिनि। शरीफ़ो हिकु अहिड़ो क़ीमती मेवो आहे जंहिंमें अणॻणिया एंटी ऑक्सीडेंट्स हुजनि था ऐं उहे मूज़ी मर्ज़नि सां मुक़ाबले करण में वॾी मदद ॾियनि था। शरीफ़ो खाइण वारा माण्हू कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ सां बि विढ़ण जी सघ रखंदा आहिनि। दिलि जे दौरे ऐं दिलि जी बीमारियुनि खे शिकस्त ॾियण में बि शरीफ़े जो वॾो किरदारु हूंदो आहे। शरीफ़ो खाइण सां गुर्दा ईअं साफ़ थी वेंदा आहिनि ॼण हाणे नवां गुर्दा लॻराया विया हुजनि। जिन खे पेशाब बीही अचण जी बीमारी हुजे या पेशाब में साड़ो हुजे त उहे शरीफ़े जो इस्तेमालु शुरू कनि त उन्हनि जा गुर्दा बिल्कुलु नवां थी वेंदा आहिनि ऐं तमामु तेज़ीअ सां पंहिंजो कमु शुरू कंदा आहिनि। जिस्म में खुश्की हुजे या खंघि ऐं नज़लो थी पवे त शरीफ़े खे कंहिं महिरबान दोस्त खां घटि न सम्झो वञे। उन खे खाइण सां बाक़ाइदा खंघि बलगम जी सूरत में निकिरी ख़तम थी वेंदी आहे ऐं सीनो बिल्कुलु साफ़ थी वञे थो। लगातार शरीफ़ो खाइण सां एंटीबायोटिक मां पैदा थींदड़ खुश्की ऐं गर्मीअ मां बि छुटकारो मिली वेंदो आहे।